बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हिकु तेगड़ीअ में थोरो कुकिंग ऑयल विझी उन में शामिलु कंदासूं ॻाढ़ा पीठल मिर्च, पीठल हेड, अछो जीरो, लौंग, कारा मिर्च, दालचीनी, नंढो फोटो, सॼा धाणा, पीठल धाणा ऐं लूणु। पोइ हिन मसाले खे असां तेल में 10 सेकंड भुञंदासूं। पोइ शामिलु कंदासूं थुल्हो कटियल बसरु, थुल्हो कटियल टमाटो ऐं सावा मिर्च। पोइ हिननि खे बि तक़रीबन 10 खां 15 सेकंड भुञंदासूं। पोइ शामिलु कंदासूं ॿाकरो गोश्त धोतल साफ़ु थियल। पोइ हिननि सभिनी मसालनि खे गोश्त सां गॾु तक़रीबन 2 मिंट भुञंदासूं। पोइ शामिलु कंदासूं पाणी ऐं ढके गोश्त खे असां ॻरण लाइ छॾे ॾींदासूं। जॾहिं गोश्त ॻरी वञे ऐं तेल ते अची वञे, पोइ चङी तरह उनखे मिलाए उन जे मथां ॿुरकींदासूं सावा धाणा। पोइ मिलाए असां लाहे प्लेट में रखंदासूं। तयारु आहे असांजो भुॻल गोश्त। ईद उल अज़हा जे मौक़े ते असां ख़ासि तौरु सिंध में ईअं ई भुॻल गोश्त ठाहींदा आहियूं, पर आम ॾींहंनि में बि हिन जो ज़ाइक़ो तमामु बहितरीनु ऐं लाजवाबु थींदो आहे।